सखर खां ख़बर शामिल कंदा हलूं। सैयद आतिफ अली शाह की रिपोर्ट मुताबिक रोहड़ी के भरवारे शहर अलीवाण में किराएदार जावेद अमन खोखर, शहरयार खोखर, ज़ाकिर चनो ऐं ॿियनि दुकान मालिक ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे दायो आहे त 25 साल अॻु नसीर अमन सूमरो ऐं नदीम अमन सूमरो खां दुकान किराए ते वरितो हुयो, जंहिंजो किरायो बि वक़्त सिर अदा कंदो रहंदो आहियां। कुछ ॾींहं अॻु दुकान मालिक नसीर सूमरे फौरी तौर दुकान ख़ाली करण लाइ ज़ोर भरियो त असां हुन खां कुछ अरसो मोहलत घुरी ऐं एडवांस तौर ॾिनल रक़म घुरी, जंहिं ते हुन मोहमारी कई ऐं पुलिस जी मदद सां मूंखे जहिड़े जे कूड़े केस में फासाए जेल मोकिले छॾियो ऐं पोयां दुकान जा ताला टोड़े दुकान में रखियल लेथ मशीन जो लखें रुपए जो सामान खणाए गुम करे छॾियो आहे। हुन वधीक चयो त उन मामले जो कुछ ॾींहं अॻु राजूणी तौर फ़ैसिलो थियो हो, जंहिंमें दुकान मालिक सामान वापसि करण जो वाइदो कयो हो, जंहिं तां हू फिरी वियो आहे। कुछ भगल टुटल सामान दुकान ॿाहिरां फिटो करे वियो आहे। वधीक सामान घुरण तां मोतमार धमकियूं ऐं ॿीहर कूड़े केस में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। मुज़ाहिरीन DIG सखर ऐं SSP सखर खां मुतालबो कयो आहे त वाक़े जो नोटिस वठी दुकान मालिक ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे ऐं मुंहिंजो लखें रुपयनि जो क़ीमती सामान वापसि कराए ॾिनो वञे। नसीर सूमरो असां सॼो सामान खईं वियो दुकान जो मसइलो हले पियो। असां ते FIR कटराई, असां लखनि जो सामान खईं वियो आहे। हाणे नेक मर्द वटि कंहिं वटि फ़ैसिलो पियो आहे, फ़ैसिले में बि कूड़ा थिया ऐं मुंहिंजे मथां FIR कटराई आहिनि। नसीर सूमरे मुंहिंजे भाउ जे मथां FIR कटराई आहे, मुंहिंजे पुट खे कुटियो आहे। राति जो मुंहिंजो सॼो सामान खईं विया आहिनि, फ़ैसिले में खुटी पिया आहिनि। फ़ैसिलो मुंहिंजे हक़ में थियो आहे ऐं सॼो सामान चयो तोखे मोटाए ॾींदासीं। मुंहिंजो अधु सामान बि न आयो आहे। मां 55 लख रुपए जो मुंहिंजो सामान आहे, जंहिंमें जेको मुंहिंजो सामान 20 लख जो बि मुंहिंजो सामान न आयो। मुतालबो असांखे सामान मोटाए ॾे, असांखे इंसाफ़ खपे।